27वीं आइनी तरमीम क़ौमी असेंबलीअ में नेठि पेश थी वई। हुकूमत हीअ तरमीम पार्लियामेंट मां मंज़ूर करण लाइ सरगर्म थी वई आहे। जॾहिं त PP हिन तरमीम जी अञा ताईं सिर्फ़ हिकु आर्टिकल 143 जी हिमायत जो ऐलान कयो आहे, जॾहिं त मुख़ालिफ़ धुर जे महमूद ख़ान अचकज़ई सॼी तरमीम जी मुख़ालिफ़त कंदे उन ख़िलाफ़ रोडनि ते अचण जो ऐलान करे छॾियो। ॿिए तरफ़ हैदराबाद में वकीलनि पारां बि इन तरमीम जे ख़िलाफ़ सख़्त मज़ामत जो ऐलान कयो वियो आहे। लॻे थो त हुकूमत हिन तरमीम खे पार्लियामेंट मां त मंज़ूर कराए वेंदी, पर हिन तरमीम खां पोइ मुल्क जी सियासत में वॾो ममण अचण वारे इम्कान खे बि रद्द नथो करे सघिजे। साॻी रीति 27वीं तरमीम मुताबिक़ आर्मी चीफ खे डिफेंस फोर्सिस जे सरबराह जो उहिदो ॾियण वारी तजवीज़, जॾहिं त आइनी तरमीम जे आर्टिकल 42 ऐं 49 में तरमीम करण जी तजवीज़ कई वई आहे। 27वीं आइनी तरमीम तहत हिकु वफ़ाक़ी अदालत क़ाइमु करण जी तजवीज़ कई वई आहे, जेका आइन जी तशरीह करण सां गॾु आइनी तकरारनि जो फ़ैसिलो कंदी। सुप्रीम कोर्ट खां आइनी इख़्तियार वापसि वठी वफ़ाक़ी आइनी अदालत खे ॾिना वेंदा आइन जे आर्टिकल 185 खे ख़तमु कयो वेंदो ऐं पाण मुरादो नोटिस जो इख़्तियार पिणु ख़तमु थी वेंदो। वफ़ाक़ी आइनी अदालत जे चीफ जस्टिस जो मुद्दो 3 साल मुक़ररु कयो वेंदो ऐं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जो उहिदो महदूद हूंदो। 27वीं आइनी तरमीम जो मसूदो फ़ौजी ढांचे में वॾी तब्दीलीअ जी तजवीज़ पेश करे थो। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटीअ जे उहिदे खे ख़तमु करे आर्मी चीफ खे चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस जो उहिदो ॾिनो वेंदो। साॻी रीति सूबनि जो NFC एवार्ड में हिसो घटाइण, तालीम ऐं आबादी भलाई वारो खातो सूबनि खां वापसि वठी वफ़ाक़ हवाले करण जूं तजवीज़ूं पिणु कयूं वयूं आहिनि। इन हवाले सां मुख़ालिफ़ धुरियूं रोडनि ते निकिरण, एहतजाज करण ऐं तरमीम खे रद्द करण जा ऐलान करे रहियूं आहिनि। त हाणे ॾिसणो इहो आहे त हुकूमत मुख़ालिफ़नि खां क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां हीउ बिल कीअं मंज़ूर कराए थो। कोशिश डिजिटल, हैदराबाद।